अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद तव्हांखे इंडस डायलेक्ट में भलीकार चइजे थो। आऊं आहियां साबरा फारूक। मुंहिंजी महबूब क़ौम खे कल्चर डे जूं वाधायूं। सिंध में रहंदड़ ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सभिनी सिंधियुनि खे कल्चर डे जूं खोड़ सारियूं वाधायूं। अॼु जे ॾींहं जे हिसाब सां अचो त सम्झण जी कोशिशि करियूं त क़ौम छा आहे ऐं कल्चर छा आहे। पॉलिटिकल साइंस जे शागिर्द हुजण जे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में या मुंहिंजे नॉलेज जे मुताबिक़ त हिकिड़े मख़सूस खिते या टेरिटरी में हज़ारनि सालनि खां आबाद थींदड़ माण्हू जंहिंजी तारीख़ हिकु जहिड़ी हुजे, जंहिंजी ॿोली हिकु जहिड़ी हुजे, जिन जा कल्चरल, पॉलिटिकल या इकोनॉमिकल मुफ़ादात हिकु जहिड़ा हुजनि, या साईं असगर बुरफ़त जे लफ़्ज़नि में त जंहिंजा ॾुख ऐं सुख हिकु जहिड़ा हुजनि, उनखे क़ौम चइबो आहे। हर क़ौम खे तारीख़ी तजर्बनि, विरसे ऐं रिवायात मां कुझु शयूं मीरास में मिलंदियूं आहिनि। कल्चर बि उन्हनि मां हिकु आहे। कल्चर हिकिड़ो अणखुट इज़हार अमल ऐं तजर्बे जो नालो आहे। कल्चर जी वुसत में नफ़्सियात, साइंस, रहणी कहणी, शाइरी, मौसीक़ी, मुसवरी सभु कुझु अची वञनि था। कल्चर बेसिकली असां जेकॾहिं उनखे उन जुज़नि में विरायूं त उनजा ॿ थी सघनि था। हिकिड़ा कंक्रीट जेके ज़ाहिरी तौरु हूंदा आहिनि, ॿिया एब्स्ट्रैक्ट जेके असां जस्ट फील करे सघूं था या महसूसु करे सघूं था। जेके कंक्रीट या ज़ाहिरी तौरु आहिनि उन में इंसान जो रहणी कहणी, लिबास, खाधो पीतो, उन्हनि जो इकोनॉमिकली जेको आहे न ॾे वठि, दुनिया सां उनजा तालुकात, उहे सभु उनजे ज़ाहिरी में अची वञनि था। हिकिड़ो माण्हू ॼमण खां वठी जीअं ॼमे थो हिकिड़ो ॿारु, उन जे ॼमण खे कीअं सेलिब्रेट कयो वञे थो, उन खां पोइ हिकिड़े माण्हू जी शादियूं, रीतूं, रस्मूं, रिवाज, वरी मरण में जेको उन्हनि जो मरण खां पोइ जो जेके सेलिब्रेशन आहिनि, जेको उन्हनि जा ॾींहं ॾियारा, उहे सभु कल्चर जो ज़ाहिरी हिसो आहिनि। लिबास में असां छा था पायूं, असांजो अजरक, टोपी या सलवार कमीज़, इहो सभु कुझु भरतल, अणभरतल, हर क़ौम जो हिकिड़ो डेफिनेट लिबास हूंदो आहे मख़सूस, उहो सभु उनजे ज़ाहिरी वुसत में अची वञे थो कल्चर जे में। उन खां पोइ जेकॾहिं असां उनजो एब्स्ट्रैक्ट पहलू ॾिसूं कल्चर जो, त स्पेशली जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां सिंधी क़ौम जी, त मुहबत, रवादारी, एग्ज़िस्टेंस, पीस, इहे सभु शयूं असांजे कल्चर जो हिसो आहिनि। जीअं त सिंध खे तारीख़ी तौरु अमन पसंदि सिंधियुनि खे अमन पसंदि क़ौम चयो वेंदो आहे। असां कॾहिं बि तारीख़ में हली कंहिं ते काह नाहे कई। इहा असांजे कल्चर जो हिसो आहे। असां नॉन वायोलेंट माण्हू आहियूं ऐं तारीख़ी तौरु रहिया आहियूं। असांजे जेकॾहिं मोहनजोदड़े जी तहज़ीब ॾिठी वञे त उते कंहिं बि क़िस्म जो को बि असांखे हथियार नथो मिले। असां तारीख़ी तौरु ई अमन पसंदि रहिया आहियूं। कल्चर में ऑफकोर्स शाइरी अची वञे, शाइरी बि अची वञे थी। सिंध जा जेके शाइर आहिनि उन्हनि खे तव्हां खणो, पोइ लतीफ़ हुजे, सचल हुजे, सिंध जी शाइरी में तव्हांखे सूफ़ीज़म ॿुधायो वञे थो। त उन जो मतिलबु सिंध उहा धरती आहे जिते कंहिं बि क़िस्म जी मज़हबी इंतिहा पसंदी रही न आहे। असां प्योर सूफ़ी रहिया आहियूं। कॾहिं बि जॾहिं बि हींअर जीअं त तक़रीबन दुनिया में बर्दाश्त, टॉलरेंस, स्पेशली मज़हबी टॉलरेंस ॾाढी घटि थी आहे, पर सिंध में तव्हांखे अहिड़ा वाक़िया सफ़ा विरले ॿुधण में ईंदा। असांजो सर हमेशह चवंदो त तव्हांखे सिंध जो जेको मुल्लाऊं आहिनि उहो एक्सट्रीमिस्ट न नज़र ईंदो तव्हांखे। सो असां बुनियादी तौरु सिंधी माण्हू जेको आहे न उहो पंहिंजी नेचर में ई सूफ़ी रहियो आहे। कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त जेके क़ौमूं पंहिंजा सियासी किरदार, पंहिंजी कल्चर, पंहिंजो ज़बान महफ़ूज़ रखण में कामयाबु थी वञनि थियूं या बचाइण में, धारियनि जे साम्राज्य खां बचाइण में कामयाबु थी वञनि थियूं, उहो घणो वक़्तु कंहिं बि सियासी ग़ुलामी हेठि नथियूं रहनि। असांजो कल्चरल जेको बिहेवियर आहे उहो ई असांखे केतिरो बि ॿियूं मुसलत थियल क़ौमूं हुजनि उन्हनि खां असांखे डिफरेंट रखनि थियूं। जेकॾहिं कुझु माण्हुनि जो तनक़ीद कंदा आहिनि, उन्हनि जो ख़्यालु हूंदा आहे त हिकिड़ो ई ॾींहं खे असां कल्चर डे करे छो सेलिब्रेट करियूं, इहो त हिकिड़ो मीडिया जे कंहिं माण्हू जो छॾियल रोशो आहे। असां माण्हू में हिकिड़ी बुनियादी शइ जेको हाणे अची वई आहे उहो इहो आहे त असां चेंज खे जल्दी एक्सेप्ट न आहियूं कंदा, जेको करणु घुरिजे ओबियसली असांखे। भले शुरूआति किथां बि थी हुजे, पर हिकिड़ी सुठी शइ जी शुरूआति थी आहे। को वक़्तु हो कराची, हैदराबाद में अजरक पाइण वारे खे हिकिड़ो अणपढ़ियल सम्झियो वेंदो हो।
टोपी पाइणु, केरु खुली टोपी कोन पाए सघंदो। कंहिंजी बि शुरूआति जे करे हाणे असांजा माण्हू, बल्कि सिर्फ़ु असीं ई न, ॿियूं ज़बानूं जेके माण्हू ॻाल्हाइनि था उहा बि उन शइ खे पाइनि था, भले पंहिंजे कारोबार खे वधाइण जे लाइ जेको आहे पंहिंजे गाॾे पंहिंजे दुकान ते टोपी या अजरक पाए वेहनि था त जीअं असां खां ख़रीदारी थिए वग़ैरह। पर हिकिड़ी शइ जी शुरूआति थी आहे न, हाणे इहा शइ सियासी चेंज बि ईंदो ज़रूरु इन में, समाजी चेंज बि ईंदो ज़रूरु इन में। पर हिकिड़ो ॾींहुं इन जे लाइ इन शइ जा मख़सूस हिकिड़ो पर्टिकुलर ॾींहुं हूंदो त बसि सॼी क़ौम खे हिकिड़ी फीलिंग हूंदी। केॾो न ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे जॾहिं सॼी क़ौम खे हिकु जहिड़ो लिबास पातल हूंदो आहे, रंगीन टोपियूं पातल हूंदियूं आहिनि ऐं अजरक जो मंज़र ई इलाही ख़ूबसूरत हूंदो आहे। त हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो त्योहार वांगुरु सेलिब्रेट कयो हूंदो आहे। जॾहिं का बि शइ जीअं इंडिपेंडेंस डे हूंदो आहे ऐं को बि वर्ल्ड पीस डे हुजे या लैंग्वेज डे हुजे, जॾहिं सॼी दुनिया हिकिड़े ॾींहुं सेलिब्रेट कंदी आहे त सभिनीनि खे हिकु हुजण जो ऐं साॻियूं हुजण जो अहसासु थींदो आहे। त जॾहिं कल्चर, भले सिंध में माण्हू सेलिब्रेट कनि था त सिंध खां ॿाहिरि रहण वारनि खे बि उन ॾींहं ते अहसासु थींदो आहे त असां हिकिड़ी धरती जो हिसो आहियूं, हिकिड़े कल्चर जो हिसो आहियूं, हिकिड़ी क़ौम जो हिसो आहियूं ऐं एकता हुजण जी फीलिंग ईंदी आहे उतां खां ई। असांखे जेको आहे हिकु ई ॾींहं ते सेलिब्रेट करणु घुरिजे। बाक़ी रहियो सुवाल त असांखे असांजो पाइण, रहणी कहणी, इहे उहे शयूं न आहिनि जेके हिकिड़े ॾींहं में आहिनि। हिकिड़ो एवोल्यूशनरी प्रोसेस आहे, हले पियो, अॻियां बि हलंदो रहंदो। ऐं असां सिंधी क़ौम जी बेस्ट शइ इहा आहे त असां कंहिं बि शइ में एक्सट्रीमिस्ट न आहियूं, पोइ भले उहो कल्चर छो न हुजे। असां वक़्तु ऐं हालात जे मुताबिक़ शयूं अडॉप्ट कंदा वेंदा आहियूं। एवोल्यूशनरी प्रोसेस में उन्हनि शयुनि, उन अडॉप्टेशन खे क़बूल करे उन में वधीक चेंजिंग आणींदा वेंदा आहियूं। असां भले कंहिं चाइनीज़ डिश खे बि सिंधी तड़को ॾेई सिंधी डिश करे खाई वठंदा आहियूं। सो चाइनीज़ फ्लेवर ऐं सिंधी फ्लेवर मिली करे हिकिड़ो अञा ज़बरदस्त टियों फ्लेवर ठही वेंदो आहे। तारीख़ में उहे ई क़ौमूं वधीक ज़िंदा मज़बूत रही सघंदियूं आहिनि जंहिंजी ॿोली रहंदी आहे। जी पी वासवाणी चवंदा आहे त इफ़ यू नॉट यूज़ एनी लैंग्वेज यू विल लूज़ दैट लैंग्वेज। ऐं उहे ई ॿोलियूं जेके आहिनि बका में रहंदियूं आहिनि, जेके नवां लफ़्ज़, नयूं तहरीरूं पंहिंजी वुसत में आणींदियूं आहिनि, अडॉप्ट कंदियूं आहिनि। ईअं ई कल्चर बि उहे, साईं जीएम सैद जो ख़्यालु आहे त हिकिड़े ॾींहुं दुनिया जो, सॼी दुनिया जो हिकिड़ो कल्चर हूंदो ऐं उहो कल्चर सभिनीनि कल्चरनि मां कुझु सुठियूं शयूं खणी करे मिली करे हिकिड़ो अज़ीम दुनिया जे लाइ कल्चर ठहींदो। सो कल्चर जी बेस्ट शइ बि आहे त जेके बि सुठियूं शयूं आहिनि उहे असां अडॉप्ट करियूं। इहा एक्सट्रीमिज़म हूंदी त बाबा जेकॾहिं आऊं कंहिं प्रोफेशनल जॻह ते आहियां या उते इहो ज़िद करियां बाबा मूंखे सलवार कमीज़ पाइणी आहे, न, जेकॾहिं कल्चर आहे त उहो तव्हांजो कल्चर तव्हांजे बिहेवियर में आहे। जेकॾहिं माइक्रो लेवल ते ॻाल्हि कजे त कल्चर हिकिड़े बिहेवियर जो नालो आहे। तव्हांजो बिहेवियर कीअं आहे, हाउ टू बिहेव, तव्हां माण्हुनि सां बिहेव कीअं था करियो, या टोटलिटी ऑफ द बिहेवियर खे कल्चर चइबो आहे। हिकिड़ो माण्हू जेको ॿाहिरि वञे थो या कंहिं डिफरेंट क़ौम में वञे थो, उते तव्हां उनखे कीअं वाज़े तौर सुञाणंदा, बाबा हीउ फलाणी क़ौम जो माण्हू आहे, हीउ हुन क़ौम जो, उनजे बिहेवियर सां ऑब्वियसली। हर वक़्तु हींअर जॾहिं तव्हां ग्लोबल विलेज में रहो त तव्हांजो हींअर कल्चरल लिबास त थी सघे थो, पर सभिनीनि जो हिकु जहिड़ो लिबास नथो थी सघे, जा हर माण्हू जिते किथे पंहिंजे कल्चरल लिबास सां नथो वञी सघे। असां उते बिहेवियर सां सुञाता वेंदा आहियूं त असां कहिड़ी क़ौम जा माण्हू आहियूं। बेसिकली क़ौम मूंखां वधीक ऐं क़ौम में इलाही बहितरीनु माण्हू वधीक पढ़िया लिखिया आहिनि। मुंहिंजो इन टॉपिक ते ॻाल्हाइण जो सिर्फ़ु इहो मक़सदु आहे त असां कल्चर खे पर्सनल लाइफ में कीअं था आणियूं। असां पंहिंजो बिहेवियर, सियासी बिहेवियर, असां में हिकिड़ो वधीक जेको आहे न फॉल्ट इहो अची वियो आहे त असां पंहिंजी मुखालफ़त खे ॿुधणु छॾे ॾिनो आहे। असां सियासत खे हिकिड़ो अलाए छा करे पेश करणु शुरू कयो। असां ॿियनि जे जलसनि में विढ़णु शुरू थी वेंदा आहियूं। असां मां सियासी बर्दाश्त ख़तमु थी वई आहे, जॾहिं त इहो सभु कुझु असांजे कल्चर जो हिसो न आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं त असांखे पंहिंजे कल्चर सां मुहबत आहे, मतिलबु असांखे असांजे बिहेवियर सां मुहबत आहे, जेको असां सदियुनि खां रहंदा आहियूं। असां अमन पसंदि आहियूं, असां रवादारी वारा माण्हू आहियूं, असां ॿिए खे अडॉप्ट, ॿियनि जूं सुठियूं शयूं अडॉप्ट कंदड़ आहियूं, असां ॿुधंदड़नि मां आहियूं, असां सियासी शहूर रखंदड़नि मां आहियूं। इहो असांजे कल्चर जो हिसो आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं त असांखे असांजी
क़ौम सां मुहबत आहे, असांखे असांजे पंहिंजे वतन सां मुहबत आहे। वतन सां मुहबत आहे मतिलबु असांखे उनजे घर सां पंहिंजे घर वांगुरु घटियुनि सां मुहबत आहे, उन्हनि जे माण्हुनि सां मुहबत आहे, घटियुनि सां मुहबत, भितुनि सां मुहबत, इहे सभु शयूं वतन सां मुहबत आहे। मतिलबु असां उन्हनि खे केतिरो साफ़ु सुथिरो रखूं था। हाणे मुहबत इहो त कोन्हे न भई नारो हणां बाबा मूंखे पंहिंजे वतन सां मुहबत आहे, मुंहिंजे घर जे ॿाहिरि घटी में जेको आहे न किचिरो ढिघ उछलाए छॾियां। त नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि, इहो तव्हांजो बिहेवियर ई हूंदो आहे जेको तव्हांखे क़ौमी शनाख़्त ॾियारींदो आहे। जब ॿियो माण्हू तव्हांजी शनाख़्त कंदो आहे क़ौमी, त बाबा कहिड़ी क़ौम सां जो तालुक़ु आहे, इहो सॼो बिहेवियर ते हूंदो आहे। सो बेसिकली असां जंहिं क़ौम सां आहियूं, असां में सब्र, रवादारी ऐं तहमुल हुजणु घुरिजे। असांखे असां में ॿुधण जी बर्दाश्त हुजणु घुरिजे। ईअं न थिए जो असां वटि क़ौमी सुजाॻी आणण जे चकर में असां पंहिंजे कल्चर खां बि पोइते रहिजी वञूं ऐं असां में कल्चरल फॉल्ट थी वञनि, वरी को GM सैयद अचे ऐं वरी अची करे असांजी बुनियाद खां असां ते कमु करणु शुरू करे। अगेन तव्हां सभिनीनि खे कल्चर ॾींहं जो वाधायूं। उमेद आहे त हिन ॾींहं ते हिननि ख़ूबसूरत रंगनि सां असां हर साल इन ॾींहं खे सेलिब्रेट कंदासीं ऐं असांजी थोरी नंढड़ी कोशिशि ऐं काविश तव्हांखे पसंदि ईंदी। हैप्पी कल्चर डे।